गंबट में 14 साल अॻु पसंद जो परणो कंदड़ 4 ॿारनि जी माउ मुड़ुस जी मुबैना ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मसमात परवीन हुजण चयो त 14 साल अॻु उर्स पंवर सां पसंद जो परणो कयो, जंहिं मां 4 पुटनि जो औलाद आहे। हाणे मुड़ुस गैर महरम औरतुनि सां तालुक़ रखण वास्ते घर खपाइण चाहे थो। मना करण तां मूं मथां तशद्दुद करे घर जो ख़र्च बंदि करे छॾियो अथसि। हुन इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मुड़ुस खां तलाक ॾियारे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मटियारी दरगाह फ़कीर नूह हुत्याणी जे उर्स में वज़ीर आला सिंध जे तर्जुमान मटियारी जे MPM मखदूम फ़ख्र ज़मा मलाखड़े तक़रीब दौरान रांदीगरनि में इनाम तक़सीम कया। उन मौक़े ते मखदूम फ़ख्र ज़मा चयो त सिंध ओलियान जी सरज़मीन आहे। ही धरती अमन जे पैगाम जी अलामत आहे। हिन दरगाह खे बि औक़ाफ़ खाते पारां समूरियूं सहूलतूं फराहम कयूं वञनि। सिंध हुकूमत खे घुर्जे त मलाखड़े जे रांदीगरनि संदनि ख़ानदान जी सार संभाल करे खेनि माली मदद ॾिनी वञे। ज़िले मटियारी में 2 टूल प्लाज़ा अवाम लाइ अज़ाब बणियल आहिनि, जिन खे ख़त्म करण लाइ जल्द क़दम खयां वेंदा। मेहर जे ॻोठ अली शहर में 12 वरियनि जो नींगर गुलसन चांडियो पाणी जी खुड में किरी फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि चयो त नींगर जो लाश केतिरनि ई कलाकनि जी ॻोल्हा बाद पाणी जी खुड मां हथु नाहे अची सघियो। नींगर जे वालिद अता हुसैन चांडियो पारां SSP दादू डिप्टी कमिश्नर दादू खां मुतालबो कयो त सरकारी तौर ते टोबा मोकिले गुलसन जे लाश जी ॻोल्हा में मदद कई वञे। मीरपुर बठोरो सिजावल रोड बाईपास ते चिंकी रक्षा कटी थियण सबब 2 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल आंदो वियो। ज़ख़्मियुनि जी सुञाणप उस्मान मला, पीरू मला, मसमात फापू मला ऐं मसमात मलूकी मला जे नालनि सां थी, जॾहिं त 2 औरतुनि खे गणती जोगी हालत में हैदराबाद अस्पताल रेफर कयो वियो। कानपुर महर जे ॻोठ अब्दुल्ला चाचर जी रहवासण मसमात आमना पंहिंजी धीअरुनि सां गॾिजी पुट मथां मुबैना कूड़े कारे जे इल्ज़ाम ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौक़े ते मसमात आमना ऐं संदसि धीउ शहनाज़ चाचर चयो त 10 ॾींहं पहिरियां ॻोठ जे बासर नवाब अली चाचर मुंहिंजे पुट आसिफ चाचर मथां पंहिंजी माज़ूर धीउ आसिया सां कारे जो कूड़ो इल्ज़ाम हयो आहे। बासर मूंखां पंहिंजे भाइटे लाइ मुंहिंजी धीअ जो संग घुरियो हो। इनकार करण तां बासर मुंहिंजे पुट मथां कूड़ो इल्ज़ाम हणी घर में बीठल चौपायो माल काहे वियो आहे। हुन पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾिनो वञे।